ताकि ॿुधाईंदा हलूं। डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा ज़िले में म्यूनिसिपल टाउन यूसी सेक्रेटरियुनि ऐं बल्दियाती इदारनि जे नवनि मुक़रर थियल एडमिनिस्ट्रेटरनि सां दरबार हाल जामशोर में अहम इजलास जी सदारत कई। रिपोर्ट अख्तर अली जे मुताबिक़ इजलास में डीसी फरीदुद्दीन मुस्तफ़ा पूरे ज़िले जे म्यूनिसिपल टाउन यूसी सेक्रेटरियुनि खे सख़्तीअ सां हिदायत कई त ड्रेनेज नालियुनि ऐं गटरनि जी साफ़ सुथराई, कुत्ता मार मुहिम हलाइण ऐं मच्छर मार स्प्रे बाक़ायदगी सां कई वञे त जीअं अवाम खे साफ़ सुथरो ऐं खुशगवार माहौल फराहम करे सघिजे। डिप्टी कमिश्नर ऑफिसरनि ते वाज़े कयो त शहरनि मां गंद किचिरे खे साफ़ करण ऐं सफ़ाई सुथराई जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत लापरवाही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। समूरे ज़िले जो दौरो करे सूरतहाल जो ज़ाती तौर ते जाइज़ो वठंदसि। नाक़स कारकर्दगी ते लाॻापियल ऑफिसरनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। डिप्टी कमिश्नर जामशोर वधीक चयो त जिन इलाइक़नि में बरसात जो पाणी बीठल आहे उतां हंगामी बुनियादुनि ते पाणी निकाल कयो वञे ऐं जिते डिवाइडरिंग मशीनूं आहिनि उन्हनि जी फ़ाल रखियो वञे त जिते डिवाइडरिंग मशीनूं नाहिनि उते नयूं मशीनूं ख़रीद कयूं वञनि त जीअं अवाम खे सफ़ाई सुथराई जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ पेश न अचे। गॾजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 अली ज़ुल्फ़कार मेमण, असिस्टेंट कमिश्नर सेवण, नूर अहमद खाड़ो, असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी, नज़ीर अहमद अबड़ो, असिस्टेंट कमिश्नर थाणो बूला खान, अब्दुल कादिर अकबालानी, मुख्तियार कार, बल्दियाती ऑफिसरनि समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई।